10 मां उते वेंदो तव्हां भुटा हो नी साईं अब्दुल हफीज़ उलरो वो काथे साईं हफ़ीज़ुल्लाह उहो ॿुधायो गुलाम क़ादिर अब्दुल हफीज़ मां आहियां साईं गुलाम क़ादिर तव्हां साईं पाण हफ़ीज़ुल्लाह गुलाम क़ादिर साईं मिलाए ॿिन्ही मूंखे जुमो पढ़णो आहे लाड़ जुमो पढ़णो आहे लाड़ पढ़णो हेॾे ॿुधी ॿियो मां मूंखे को पतो कोन्हे जुमो लाड़काणे पढ़े या कराची पढ़े मां उते ई चयो मां त अबा जेकॾहिं लाड़काणे बि हलणो पियो त मां हलंदो हाणे हाणे तव्हांखे इजाज़त आहे ठाकुर भाई अलाह मां उथां सीनो सीने सां मिलाए ईअं न मिलंदो न अब हम तुम सां अल्लाह ताला सलामत दुख कंदो अल्लाह सलामत तव्हांखे सलाम आमीन आमीन अलाह तव्हांखे गुलाम क़ादिर वेठो हा मां मिलां थो उन्हनि सां तव्हांखे इजाज़त आहे दुआ करियो अलाह मदनीअ जी दुआ थी असां लाइ गुनाहगारनि खे दुआ करणी आहे अस्सलाम हुनखे चवंदो नी छा नालो हा मोहम्मद उमर खे पोयों आहे मां अॻियां आहियां अल्लाह ताला सलामत रखे कॾहिं दीदार थींदो इंशाअल्लाह राति सही राति सुम्हणु न ॾिनो थी अॼु मां ॿुधायां थो पियो मदन सरकार साईं ने हुकुम कयो त हाणे मां सही राति वेही मां इंतज़ारु कयो हिनखे चयो मां कीअं करे बि मां तो मूंखे मिलाए हाजीअ सां मां तो इमदादुल्ला सां भली मूंखे लाड़काणे हलणो पवे पोइ आयुमि साईं वटि हुन सां तव्हां ॻाल्हाइनि साईं सनाउल्ला हुन वटि आयुमि हुन सां मिलियुमि तो चयो त मां वेठा न बन वटि वेठो न थियो मां ओॾे अचां असां चयोसीं पहुची वेंदो हुते आयासीं त हाणे मां ओॾे वञां हुते हाणे तव्हां इजाज़त अल्लाह मां हिन सां 2-3 मिंट कचहरी कंदुमि प्यार साईं खे वठी हलो 2 मिंट पोइ साईं खे ॾिसण करां साईं ओॾे हली सघंदो साईं खे सर करे मूड़ो आहे हिते मोली गुलाम क़ादिर खे अमड़ फोट थी वई जी 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 अचे थो साईं आयो आहे मां 2 मिंट भाऊ सां तव्हां न ईंदव छा अचे थो तव्हां वञो था भला उथां हाजी साहब खे मां गाॾीअ ते छॾे थो गुलाम क़ादिर तूं हफ़ीज़ुल्लाह हो थोड़ो ते मौके दुआओं मुझा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ठीक भाऊ भाऊ असांखे इजाज़त दुआ में अल्लाह अल्लाह फिल्म बणारा तूं कहिड़ा मां पाण राहू आहियां हाँ राहू ओॾे थी हा राहू 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 जी काथे वेठो आहे काज़ी अहमद हिते कंहिंसां आहे हाजी साहब सां हाणे ओॾे वेंदे नी हाजी जी जी हा पोइ ख़ुदा दुआ में अलाह मदद अल्लाह काज़ी अहमद